अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आशिकन अलाह वेरू तार न विसरे, आह करींदे साह कॾहिं वींदो निकिरी। भलारे भिटदड़नि जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे। दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं जंहिं जमाग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 4 डिसंबर 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां जो, कॾहिं बि ॾुखड़ी न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंधवासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब ताबीरनि सां लाव लही सघनि। मञूं था त हीअ ज़िंदगी जर फोटे वांगुरु आहे ऐं माण्हूअ नेठि किथे न किथे मोकिलाए वञे थो, पर कुझु शख़्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पंहिंजे पुठियां पंहिंजे पेरनि जा निशान ज़रूरु छॾे वेंदियूं आहिनि। काल्ह अहिड़ी शख़्सियत असांखां विछड़ी वई। नामियारी अदाकारा अदबी दुनिया में अहम सुञाणप रखंदड़ बीना मसरूर बि काल्ह मोकिलाए वई। बीना मसरूर जंहिंजो विछोड़ो दर्द जी हिकिड़ी अजीब तारीख़ लिखी वियो आहे। बीना जंहिं हिकिड़े ड्रामे जे डायलॉग में चयो हो त मूंखे मौत खां डपु नाहे लॻंदो। मौत जे बारे में तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे? मूं इन बारे में कॾहिं सोचियो न आहे। छो? इन करे जो मूंखे मौत खां डपु नथो थिए। मां जेकॾहिं जीअरी आहियां त पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत करण लाइ, ऐं जेकॾहिं को ओनो अथमि त फ़क़ति पंहिंजे ॿारनि जे आईंदे जो। छा इहो सोचियो अथई त थोरी देरि खां पोइ जॾहिं तूं मरी वेंदी त तुंहिंजे ॿारनि जो छा थींदो? यूसुफ, तूं मुंहिंजे ॿारनि जे मुक़दर जो कातिब न आहीं। उन्हनि जे नसीब में जेको हूंदो थी गुज़रंदो। तुंहिंजे ॿारनि जे नसीब में छा लिखियलु आहे इहा त मूंखे ख़बर न आहे। बाक़ी एतिरो सो ॼाणा थो त पल खण खां पोइ तुंहिंजा ॿार माउ जी ममता खां महरूम हूंदा। नामियारी अदाकारा शाइरा बीना मसरूर जे विछोड़े ते अॼु असीं सोच वीचार में खेसि भेटा पेश कंदासीं। ॾुख जी हिन घड़ी में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण साईं इमदाद ओढो, सर्वेच ओढो ऐं मुनाचिद समेत समूरे सथ पारां असीं सिंध जे क़ौमी रागी साईं बेदल मसरूर सां ग़म में बराबरि जा शरीक आहियूं। यकीनी तौरु हीअ विछोड़ो वॾो नुक़सानु आहे, पर छा थो करे सघिजे। हलण हारा सुपरी रुआ तां न रहनि वारी ॻाल्हि बि सची आहे त शाह साईं जी इहा सिट बि सच साबित थींदी रही आहे त फ़ानी ॾे फ़ानी दुनिया दम न हिकिड़ो। बीना मसरूर जंहिंजो असुलु नालो महजबीन हो, पर घर में निंढे हूंदे खां ई खेसि बीना सॾियो वेंदो हो ऐं उहो नालो ई अदबी ऐं शोबिज़ जी दुनिया में संदसि सुञाणप बणियो। संदसि वर जो नालो बेदल मसरूर आहे। बेदल मसरूर बि सिंध जो नामियारो लेखक ऐं नामियारो रागी आहे। उन करे बीना बेदल मसरूर जे नाले सां जुड़ी बीना मसरूर बणिजी वई। हुन 29 जनवरी 1958 ते हैदराबाद में जनमु वरितो। संदसि वाल जो नालो सलाउद्दीन अहमद बलोच हो, जेको डिप्टी सुप्रिटेंडेंट जेल जे उहिदे तां रिटायर थियो ऐं 1984 धारे वफ़ात कयाईं। बीना जी तालीम इंटर ताईं हुई। खेसि 2 पुट ऐं 1 धीअ जो औलाद थियो। संदसि भेण सैर इमदाद पिणु सिंधी ॿोली जी नामियारी लेखिका ऐं शाइरा आहे। बीना शाइरी जी शुरूआति 1977 धारे कई। घणो करे संदसि नज़म, आज़ाद नज़म, नसरी नज़म ऐं टेड़ू सिंधी ज़ुबान जे मुख़्तलिफ़ रिसालनि में शाया थींदा रहिया। संदसि शाइरी रुमानवी बि आहे त समाजी मुशाहिदे जी अकासी कंदड़ पिणु आहे।
बीना शोबिस जी दुनिया जो आगाज़ 1976 खां कयो। हुन जो पहिरियों ड्रामो शमशेर उल हैदरी जो लिखियल 7 किस्तनि जो सीरियल मंज़िल हो, जंहिंमें हुन लेखिका जो किरदारु अदा कयो हो। जंहिंखां पोइ संस कामयाबु ड्रामनि जी हिकु तवील फ़हिरिस्त आहे, जिन मां ज़िंदगी जो ज़हर, फर्मा बरदार, सफ़र ऐं साथी, माठार, केॾो कारोबार, पीड़ा, नाकेली, बरी हिन बभोर में, मोते जहिड़ो मन, ईद थी वई, फ़ैसिलो, ख़ाली घर, मौत जा पाछूला, लुड़क लुड़क ज़ंजीर ऐं अंत बहर शामिल आहिनि। हुन बेदर मसरूर जे हिदायत हेठि केतिरनि ड्रामनि में अदाकारी जा जोहर पिणु ॾेखारिया। मिसाल तौरु राब्तो, ख़्वाबनि जो शहर, हार जीत, ज़िंदगी हिकु कुन, उमेद, मूरत, साणे जी सिक ऐं दिलि का मामला, दिलि जी दुनिया ऐं मोर उॾाणा मोर शामिल आहिनि। बीना केतिरनि टीवी प्रोग्रामनि जी कंपेयरिंग पिणु कई। हिकु ॿिनि स्टेज ड्रामनि में पिणु कमु कयाई। बीना 2 ड्रामा पिणु लिखिया, जेके बेदल मसरूर ऐं मोहम्मद बशीर समेत जे डायरेक्ट कया। सिंध जी ही नामवर अदाकारा, शाइरा ऐं लेखिका काल कराची में लाॾाणो करे वई। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी समूरी सथ पारां बेदल मसरूर समेत समूरनि घर भातियुनि सां असीं बीना मसरूर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार करियूं था। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जे बानी साईं इमदाद ओढो पिणु ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त सिंध जी नाम्यारी शाइरा, लेखिका ऐं फ़न जी दुनिया जे यादगार किरदार असांजे महबूब साथी बेदल मसरूर जी जीवन साथी बीना मसरूर जे विछोड़े वारी ख़बर ॿुधी दिली सदमो रसियो आहे। हीउ जहान फ़ानी आहे, हर कंहिंजी मंज़िल साॻी आहे। हिन ॾुख वारी घड़ी में अदा बेदल मसरूर संदसि पुटनि ऐं भेण सर इमदाद सां दिली तर्जित करियां थो। धणी दर दुआगो आहियां त मरहूमा जा दर्जात बुलंद फरमाए। सिंध जे नाम्यारे क़ौमी कलाकार, लेखक, शाइर, अदीब साईं बेदल मसरूर जी घरवारी बीना मसरूर जे विछोड़े ते सिंधी अदबी संगत सिंध पारां ॾुख जो इज़हार कंदे 3 ॾींहं सोग मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी, जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल, ख़ालदा मुनीर, ख़ज़ांची शबीर सियाल, ऑडिटर अयाज़ लतीफ़ दायो ऐं प्रेस तर्जमान मीर हसन मरी जारी कयल बयान में चयो आहे त बीना मसरूर सिंध जे आरट ऐं ॾाहप जो अज़ीम किरदारु हुई, जंहिं पंहिंजी जवानी में सिंधी ॿोलीअ जे ड्रामनि में शानदार अदाकारी कई, पर उन सां गॾु इल्मु, अदब ऐं ॾाहप जो अज़ीम किरदारु हुई। बीना मसरूर सिंध जी नाम्यारी लेखिका सर इमदाद जी भेण पिणु हुई। सर इमदाद सां पिणु ताजे जो इज़हार कजे थो। संघ जे अॻवाननि वधीक चयो त बेदल मसरूर सिंध जो बीजल आहे, जंहिं पंहिंजी तंद ऐं तवार सां शाहकार गीत ॾिना आहिनि, शानदार शाइरी पिणु ॾिनी आहे। अहिड़ी महान शख़्सियत सां सिंधी अदबी संगत सिंध जा सभु कारकुन ॾुख जे लम्हनि में बराबरि जा शरीक आहिनि। संगत समूरी सिंध जे शाखनि में 3 ॾींहं सोग मल्हाइण जो ऐलान करे थी। मोहम्मद इक़बाल लिखियो, बीना मसरूर फ़न ऐं अदब जी दुनिया जी उहा नायाब शख़्सियत जेका पंहिंजी मुनफ़रद अदाकारी सां हर दिलि ते अमर यादूं छॾे वई। हू रुॻो हिकु फ़नकारा न हुई, पर हिकु सर अंगेज़ शख़्सियत जंहिंजी आवाज़ में करिश्माती जादू ऐं लफ़्ज़नि जी अदायगी में बेमिसाल हुस्न समायल हो। जॾहिं कंहिं लेखक जे बहितरीनु डायलॉगनि खे पंहिंजे जादुई लहजे सां पेश कंदी हुई त माहौल में ॿियो को अहसासु बाक़ी न रहंदो हो। ॼण वक़्तु बीही वञे ऐं दिलियूं फ़क़्ति संदसि फ़न जी धुन में गुम थी वञनि। संदसि जुदाई यकीनन हिकु अहिड़ो ख़्यालु आहे जेको भरणु सवलो न हूंदो, छो त बीना बेदल मसरूर जो नालो हमेशह फ़न, अदब ऐं दिलनि जी दुनिया में रोशन रहंदो। रहमत कंवल आख़ूंद लिखियो, चाची बीना मसरूर जे विछोड़े जो ॾुख अथमि। चाचा बेदल मसरूर खे अकेलो करे वई। को ज़मानो हुयो जॾहिं शिकारपुर में रहंदा हुआ ऐं चाचा हिदायत प्रेम सां दोस्ती ऐं फैमिली तालुकात हुआ। उन वक़्तु चाचा अमानुल्ला आख़ून जी शादी रोहड़ी में थी हुई ऐं भाउ मरहूम हबीब ऐं मुंहिंजो गॾु सुनत तोहर पिणु थियो। जंहिं मौक़े ते साईं बेदल मसरूर ऐं बीना मसरूर रोहड़ी आया हुआ। बेदल मसरूर पंहिंजा सुर वखेरिया हुआ। कुझु यादि आहे
ऐं पहिरियों भेरो बेदल मसरूर खे ॾिठो हुयो। पोइ जाम छोरे में चाचा हिदायत प्रेम वटि ईंदा हुआ। आख़िरी मुलाक़ात सचल ॻोठ में संस घर ते थी हुई, जिते चाची बीना पंहिंजी शाइरी जो किताब पिणु ॾिनो हो। रफ़ीक मलाह लिखे थो, सिंधी ड्रामनि जी बहितरीन आर्टिस्ट बीना मसरूर बि हिन फ़ानी जहान खे अलविदा करे वई। नंढपण खां टीवी शो ड्रामा ॾिसण जो चाह रहियो आहे। उन वक़्तु सिंधी ड्रामनि ख़ासि तौरु नाटक रंग PTV तां नशर थींदो हो। उन में बीना मैडम बि हूंदी हुई। संस अदाकारी ॾाढी नेचुरल हूंदी हुई। किरदार में समाजी किरदार अदा कंदी हुई। 1988-1999 में जॾहिं होटल फिटाज़ ते टेलीफोन ऑपरेटर तौरु कमु कंदो हुउसि त हिकु ॾींहुं पुलिस डिपार्टमेंट जो को प्रोग्राम रखियलु हो। मूं पहिरियों भेरो साम्हूं मैडम बीना खे उत ॾिठो। मुंहिंजी उमिरि उन वक़्तु 16-17 साल हुई। मूं मैडम खे सुञातो त आहे ड्रामनि वारी अदाकार। मुंहिंजे गौर सां ॾिसण सबबि मूंखे परे खां सॾु कयाई। आउं बिल्कुलु ख़ौफ़ में हुनजे साम्हूं वियसि। मूंखे चयाईं, बाबा सुञातो अथई छा? मूं चयोमांसि, तव्हां ड्रामनि में ईंदियूं आहियो? मूंखां पुछाईं, कहिड़ो ड्रामो? उन वक़्तु मिल्कियत सिंधी ड्रामो हलंदो हो, जंहिंमें यूसुफ ऐं सलाउद्दीन तुनियो बि हुआ। जॾहिं ॿुधायोमांसि त ॾाढी ख़ुशि थी ऐं पर्स मां चॉकलेट कढे ॾिनई। एॾी ख़ूबसूरत सिंधी अदाकारा मूं न ॾिठी। संदसि वालिद साहिबु उन वक़्तु शायदि सेंट्रल जेल जो जेलर हो। अॼु ख़बर पियमि त मैडम बीना बेदल मसरूर साहिब जी जीवन साथी बि हुई। वाक़ई वक़्तु इंसान खे बदिलाए छॾे थो। उस्ताद बुखारी चवाणी त आख़िर इंसान आहे, इंसान बि मटिजी थो वञे। रब ताला जन्नतुल फिरदौस अदा कंदुसि। नाम्यारे शाइर ऐं लेखक सतार सुंदर लिखियो, अमा तुंहिंजी साहेड़ी हनीफ़ा हली वई। निढड़ा हुआसीं त शाम थींदे टीवी जे परदे साम्हूं हेठि पट ते वेही रहिबो हो। टीवी खुलंदी हुई त हिकिड़ो ॼणो एंटीना वारी लकड़ी खे फेराईंदो हो ऐं ॿियो चवंदो हो, हा थोरो थोरो फेराईंसि, हा हाणे साफ़ थी हले। तॾहिं PTV खां सवाइ ॿियो को चैनल कोन हलंदो हो। उन ते बि सिंधी प्रोग्राम रोज़ानो फ़क़्तु अधु मुने कलाक जो हूंदो हो। जंहिं मुख़्तसर वक़्त में को न को ड्रामो ॾिसंदा हुआसीं। छा त उहो दौरु हो, छा त उहे सिंधी ड्रामा हूंदा हुआ। PTV खां पोइ सिंधी ड्रामो अफ़ोत थी वियो। सो ॻाल्हि पिए कयमि त पट ते वेही ड्रामा ॾिसण जी। उन वक़्तु हिकिड़ो मशहूरु ड्रामो हथे गुल मेंदी हलंदो हुयो। उन में माई हनीफ़ा अमा खे ॾाढी वणंदी हुई। उन ॾींहुं अमा घर जो कमकार जल्दी जल्दी छॾाइण जी कोशिशि कंदे चवंदी हुई त अॼु मुंहिंजी साहेड़ी हनीफ़ा जो ड्रामो हलंदो। उन करे मां उन हनीफ़ा ॾांहुं मुतवजा थियण लॻुसि ऐं अमा जी साहेड़ी हनीफ़ा मुंहिंजी आइडियल बणिजी वई। हू सिंधी ड्रामनि जी चाकलेटी रंगत वारी बाकमाल अदाकारा हुई। हुनजे आवाज़ में अजीब क़िस्म जी छिक हुई। ॿुधण शर्ती माण्हू कंहिं चाहना जी विशालता में घेरिजी वेंदो हो। अमा जी साहेड़ी हनीफ़ा मुंहिंजे ॿारोतण में ई मुंहिंजी दिलि ते हुक्मरानी करणु लॻी हुई। ॾिसंदे ॾिसंदे वॾा थी वियासीं। मुंहिंजी मौसीक़ी सां इश्क मूंखे साईं बेदल जे इश्क में मुब्तला करे छॾियो ऐं साईं सां पंजाइप वारी मोहबत जो तालुक़ु जुड़ी पियो। ऐं पोइ ख़बर पई त हनीफ़ा दरअसल बीना मसरूर आहे, जेका साईं बेदल मसरूर जी जीवन साथी आहे। ऐं उन हनीफ़ा या बीना मसरूर जे हथनि जो पकल मानियूं सचल ॻोठ वारे घर मसरूर हाउस ते नसीब थियूं। ऐं मूं वापसि अची अमा खे चयो त अमा तुंहिंजी साहेड़ी हनीफ़ा जे हथनि जी मानी खाई आयो आहियां। उहा साईं बेदल मसरूर जी घरवारी आहे। अॼु सुबुह साईं बेदल मसरूर जी फेसबुक ते पोस्ट पढ़ियमि त हाणे बीना मसरूर हिन जहान में न रही आहे। त मां हिकिड़ी गहरी उदासी में वेठिजी वियुसि ऐं तस्वर में उहा सिंधी ड्रामनि जी चाकलेटी रंगत वारी हसीन हीरोइन मुंहिंजे तस्वर जी स्क्रीन ते तरी आई। ऐं ज़िंदगी ते सोचींदे मुंहिंजे अंदरां बेइख़्तियार हिकिड़ो जुमिलो निकितो त ज़िंदगी हिकिड़ो धोखो आहे। मौत अहिड़नि हसीन माण्हुनि खे कीअं थो मारे सघे। अखियुनि जे पंबड़ियुनि ते हथ घुमाईंदे अमा खे फ़ोन कयमि त अमा अॼु तुंहिंजी साहेड़ी हनीफ़ा हिन दुनिया जो सफ़र पूरो करे हली वई। ख़ूबसूरत शाइर ऐं लेखक गौस पिरज़ादो लिखे थो, बीना मसरूर विछड़ी वई। बीना मसरूर असांजे लाइ को आम नालो नाहे, हिकु दौर जो नालो आहे। हुन केतिरा ई साल पंहिंजी फितरी अदाकारी सां दिलनि ते राज कयो हो,
पर हूअ रुगो अदाकारा थोरी हुई, हू त शाइरा बि हुई। हुन जी अदाकारी महल हुन जी शाइरा सां भरपूर साथ ॾींदी हुई, जंहिं करे हुन जो ॻाल्हायल हर डायलॉग माण्हुनि जे दिलनि ते नक्श थी वेंदो हो। बीना मसरूर पंहिंजे दौर जी हिकु मुनफ़रिद शख़्सियत हुई। वॾियुनि अखियुनि वारी सांवरी बीना मसरूर में कुझु त हुयो, जंहिं शिकारपुर जी इंतिहाई होशियार ऐं मज़बूत शख़्सियत रखंदड़ बेदल मसरूर खे मोहे छॾियो हो। बीना जे सांवरे वजूद ते टांकियल मुस्कुराहट जी मिरांजड़ी चुनरी ते को त भर्त भरियल हुयो, जंहिं मुस्कुराहट हिकु लव स्टोरी खे जनम ॾेई छॾियो हो। बीना ओचितो टीवी तां ग़ाइब थी वई हुई बिना ऐलान जे। हुन फ़न जी दुनिया खां लातालुकी इख़्तियार करे वरिती हुई ऐं पोइ जॾहिं केतिरनि सालनि जे जोग खां पोइ सुर रामकली जे किरदारनि जी ओचितो मंज़र ते आई हुई त संस वार चांदी बणिजी चुका हुया ऐं बेदल मसरूर गेड़ू वेस ओढ़े ज़ाहिर थियो हो। बीना मसरूर जे नसरी नज़मनि जी उदासी सिंध खे लांझो करे विझंदी हुई। हुन जा नज़म ॼण त पढ़ंदड़ जी इंतिहाई अंदरूनी ऐं लिकियल ज़ख़्मनि खे खुरचे अखियुनि में पाणी आणे छॾींदा हुया। हुन जा नज़म असांजे मथां नॉस्टैल्जिया हावी करे छॾींदा हुआ। हुन जे नज़मनि में कड़ो सच अहिड़ी रीति त मासूमियत सां बयानु थियल हूंदो हो जो उन्हनि खे पढ़ी माण्हू बेइख़्तियार सुरकण ते मजबूर थी पवंदो हो। हू अदबी डोड़ में शामिल न हुई, हुन जी शख़्सियत में ॾेखाव न हुयो। उन करे हुन जेको लिखियो सो मन जे उतावलाई ते लिखियो। तंहिं करे हुन दर दर वञी ममता जी ख़ैरात न वरिती। मां इहो चवंदुसि त बीना जे कुझु पंहिंजी निमाणाई, कुझु इज़्तिवा जी ज़िंदगी ऐं कुझु समाज गॾिजी करे हुन जे कामयाबियुनि अॻियां बंद वधण जी कोशिशि कई। उन करे हू पंहिंजो टैलेंट ॾेखारण में 100% कामयाबु न थी, पर हुन जे बावजूदि हुन पंहिंजी अदाकारी ऐं पंहिंजी शाइरी सां हिकु छाप ज़रूरु छॾी हुई। कॾहिं मूंखे लॻंदो आहे त जॾहिं हिकु जदीद दौर जो गेटअप रखंदड़ बेदल मसरूर हिकदमि हिकु योगी जो वेस ओढ़े साम्हूं आयो त मजबूरन बीना खे बि साॻियो गेटअप इख़्तियार करणो पियो। हुन बि वारनि खे कलर करणु छॾे ॾिनो हो, न त ईअं कीअं थी थिए सघियो त ॿिनि माण्हुनि खे हिकदमि साॻियो नज़रियो इख़्तियार करण जो ख़्यालु आयो। बहरहाल बेदल जे रिटायरमेंट खां पोइ बीना जो बि हिकदमि अलूप थियणु वरी हिकु ई वक़्तु फ़न जी दुनिया में वापसी मूंखे कॾहिं कॾहिं अजीब लॻंदी हुई। थी सघे थो त माण्हुनि इहा ॻाल्हि संदनि पर्सनल लाइफ सम्झी नज़रअंदाज़ कई हुजे, पर मूंखे तकलीफ़ ॾींदी हुई त बीना खे फ़न जे दुनिया तकड़ी न छॾणु घुरिबी हुई ऐं पंहिंजी शाइरी जे अॻियां हिकदमि फुल स्टॉप न लॻाइणो हुयो। थी सघे थो त उहो संस ज़ाती फ़ैसिलो हुजे या न, पर इहो सुवालु मूंखे परेशान कंदो हो। बीना मसरूर मूंखे आर्ट फिल्मनि जी हीरोइन जियां गहरी लॻंदी हुई। हू मूंखे समीता पाटेल जियां लॻंदी हुई, पर हू समीता पाटेल खां वधीक ख़ूबसूरत हुई। बीना जो विछोड़ो मां सम्झां थो त फ़न ऐं शाइरी जी दुनिया लाइ हिकु धचको ज़रूरु आहे। ख़ूबसूरत लेखिका ख़ालदा ज़ुल्फ़ चांडियो लिखे थी, उभा ईअं चवनि पिरीं कजो पंहिंजो। जॾहिं बेदल मसरूर बीना सां प्यार जो परिणो कयो हो त सख़्तु तनक़ीद जो निशानो बणियो हो। हिकु दोस्त कहाणी बि लिखी हुई, जिते बेदल उन दोस्त सां कावड़जी वियो ऐं प्रोग्राम छॾे उथी वियो त तो ही कहाणी मूं ते लिखी आहे। उन खां पोइ जीअं माण्हू ॻाल्हियूं कंदा आहिनि त हीअ शादी घणी न हली सघंदी, पर असां सभिनी ॾिठो त बेदल केॾी मुहबत बीना सां कई। इश्क बुढ़ा न थी वे तोड़े चिटड़ी होस ॾाढ़ी, इश्क बुढ़ो नाहे थींदो भले ॾाढ़ी मुछूं अछूं थी वञनि। बीना सिंधी ड्रामनि जी सुहिणी अदाकार, जिते असां सभु आशिक़ हुआसीं। बीना ॾिसण में त सुहिणी हुई, पर बीना जो निड़ी वेठल आवाज़ असांजी दिलि जी धड़कण वधाए छॾींदो हो। बीना बेदल मसरूर सां शादी करण खां पोइ टीवी ड्रामनि में घटि नज़र ईंदी हुई। असां सहेलियूं जॾहिं अदाकारनि ते ॻाल्हि ॿोल कंदियूं हुयूंसीं त बेदल खे बोनी कपूर जहिड़ो चवंदा हुआसीं ऐं बीना खे श्रीदेवी वांगुरु, छो त जॾहिं श्रीदेवी बोनी कपूर सां शादी कई त फिल्मनि में अचणु छॾे ॾिनो ऐं बीना शादी कई त सिंधी ड्रामनि में अचणु छॾे ॾिनो। उन खां पोइ हाणे हू स्क्रीन ते नज़र ईंदी हुई, तॾहिं बि असां ख़ुशि थियासीं, छो त सभु सम्झूं पिया त बीना पंहिंजी ज़िंदगी में तमामु घणो मसरूफ़ आहे। कुझु महीना अॻु कराची आर्ट काउंसिल में बेदल मसरूर खे भेटा ॾिनी वई।
सभिनि बेदल मसरूर खे भेटा ॾिनी, पर जॾहिं बीना बेदल खे भेटा ॾिनी त दिलि ख़ुशि थी वई त हिकु माशूक पंहिंजे आशिक़ खे प्यार सां टमटार भेटा ॾेई रही आहे। उहो प्रोग्राम हिकु तारीख़ी प्रोग्राम हुयो। सोशल मीडिया ते बीना जे विछड़ी वञण जी ख़बर पई त ॼण चेल भॼी पई। नामियारी लेखिका हमीदा गांगरो लिखे थी त तमामु ॾाही ख़ूबसूरत आर्टिस्ट, बहितरीनु शाइरा, सिंधी ड्रामनि जी राणी बीना बेदल मसरूर अखियूं ॿूटे हिन दुनिया खां अलविदा करे वई। सच त इहो आहे, मूं जॾहिं आख़िरी चहिरो ॾिठो त ॼण कंहिं ड्रामे जे स्क्रिप्ट यादि करण लाइ अखियूं बंदि कयूं हूंदाई। एतिरो जल्दी हली वेंदी, अलविदा बीना मसरूर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं नामियारी अदाकारा ऐं लेखिका शाइरा बीना मसरूर जे विछोड़े ते खेसि भेटा पेश करे रहिया आहियूं। ख़ूबसूरत लेखक ऐं पब्लिशर मुर्तज़ा लगारी लिखे थो, बेहद अफ़सोस सां एतिरो चई सघां थो त ज़िंदगी बेबका ऐं बेवफ़ा आहे। उहा बेवफ़ाई हिकिड़ी ज़ात खे न पर जुड़ियल केतिरनि ई रिश्तनि खे गहरा खाव ॾेई वञे थी। दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में शोहरत माणींदड़ कलाकार असांजी अमड़ बीना मसरूर सां ज़िंदगी जी बेवफ़ाई केतिरा ई जीव छोरे वई। न रुॻो इहो, पर साईं बेदल मसरूर जो सहारो खसे वई। हीउ जग मशहूरु जोड़ टुटी पियो। सुबुह अखि खुलण सां जॾहिं खां इहा ख़बर नज़र मां गुज़री तॾहिं खां सोच में आहियां त उन ॾुख जो इज़हार कंहिंसां कजे तज़ती हा। साईं बेदल मसरूर सां, संदसि औलाद पारसी सारिस सां या संदसि भेण मैडम सहर इमदाद सां, छाकाणि त दिलि में जुड़ियल ज़ुबान ते अचण लाइ संभरियल लफ़्ज़ बि ॿाहिरि नथा निकिरनि। वरी ख़ामोश थी वञा थो उन करे जो साईं बेदल मसरूर जो ऐं संदसि ख़ानदान जो ॾुख मुंहिंजो पंहिंजो ॾुख बणिजी वियो आहे। अखियुनि में भरिजी आयल लुड़क उघी अमड़ बीना मसरूर लाइ धणी दर दुआ जा हथ खणा थो त शाल संदसि आख़िरत सणाई थिए। रब करीम संदसि दर्जा बुलंद करे। नामियारी लेखिका सुल्ताना वकासी लिखे थी, अचण जो वञण जो रस्तो खुलियो पियो आहे। अॼु बीना मसरूर बि हली वेई। भाउ बेदल जी जीवन साथी सहर इमदाद जी भेण, हिकु सुठी आर्टिस्ट बि विछोड़े जो गस वठी हली वेई। बेदल मसरूर त भाउ हो मुंहिंजो, पर सहर इमदाद जे सॼे ख़ानदान सां मुंहिंजो ऐं मुंहिंजे घर भातियुनि जो रिश्तो जुड़ियल हो। मां सोचां थी कंहिंसां ॾुख वंडियां। हीउ विछोड़ो हर सिंध वासी जो आहे। बीना हली वई, अॻिते बि उन लाइ आसानियूं ऐं रहमतूं हूंदियूं। सिंध जी नामियारी लेखिका, अदाकारा ऐं डायरेक्टर मानायती बीना मसरूर जे विछोड़े ते अंजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन पारां पिणु ॾुख जो इज़हार कंदे 3 ॾींहं सोग मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। अंजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन सिंध जे सदर रियाज़ शाहिद दायो, नायब सदर मंज़ूर कलहड़ो, जनरल सेक्रेटरी डॉक्टर खादम मगी, डिप्टी सेक्रेटरी रऊफ़ पारस दायो, जॉइंट सेक्रेटरी एडवोकेट सफ़िया बलोच, ख़ज़ानची काशिफ़ मंठार सोलंगी ऐं प्रेस तर्जुमान समी साजिद जुणेजे बीना मसरूर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त बीना मसरूर सिंध जे फ़न, कला ऐं ॾाहप जो हिकु निमाया ऐं अज़ीम किरदारु हुई, जंहिं हथ ऐं गुल मेहंदी समेत सिंधी ऐं उर्दू ॿोलियुनि जे मशहूरु ड्रामनि में अण विसरंदड़ ऐं शानदार अदाकारी कई ऐं उन सां गॾु अदब ऐं ॿोलीअ जी लाज़वाल ख़िदमत कई। मरहुमा सिंध जे नामियारे रागी बेदल मसरूर जी जीवन साथियाणी ऐं घर धयाणी हुए। असीं साणस ॾुख जो इज़हार कंदे ताज़ियत करियूं था। प्रोग्राम सोच वीचार में हाण बीना मसरूर जे किताब तूं ई मुंहिंजो महवरां ते तबसरो अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था, जेको लिखियो आहे ज़ैद पीरज़ादे। अनवर पीरज़ादो विलियम वर्स वर्थ जी उहा सिट अक्सर वरजाईंदो हुयो त शाइरी ताक़तवर जज़्बनि जो बेसाख़्ता इज़हार आहे।
हीअ किताब पढ़ी बि इन ॻाल्हि जो अहसासु थिए थो त हर माण्हू जज़्बा रखे थो। जॾहिं माण्हू पंहिंजे जज़्बनि जो इज़हार बिना कंहिं रख रखाव हुजे जीअं जो तीअं पेश करे थो त शाइरी बणिजी वञे थी। बीना मसरूर जी शाइरी बि ताक़तवर जज़्बनि जो बेसाख़्ता इज़हार आहे। बीना मसरूर जो तारीफ़ मूं वटि हिकु टीवी एक्ट्रेस जो हुयो। नंढे हूंदे सिंधी टीवी ड्रामा नाटक सभा नाटक रंग ऐं ॿिया सोलो प्ले ॾिसंदा हुआसीं जेके उन दौर जूं ॼण आर्ट मूवीज़ हूंदियूं हुयूं। उन्हनि ड्रामनि में हिकु अनोखो आवाज़ु बीना मसरूर जो हूंदो हुयो जेको अदाकारी तोड़े ख़ूबसूरती में निमाया हूंदो हुयो। इहा ख़बर त हाणे थी पवे त बीना शाइरी बि कंदी आहे। जॾहिं साईं बेदल मसरूर संस किताब मूंखे तोहफ़े तौरु ॾिनो, जीअं त उन किताब में नसरी नज़म घणा हुया ऐं मां पाण बि नसरी नज़मनि जो शाइरु आहियां, तंहिं करे किताब खोले पढ़णु लॻुसि त पढ़ंदो ई वियुसि। सच पुछो त मूंखे उमेद न हुई त हिन किताब में केतिरा ई मुतासिर कुन नज़म हूंदा। जॾहिं हिन किताब जा नज़म पढ़जनि था त कुझु नज़मनि खां पोइ वरी हिकु अहिड़ो नज़म अची थो वञे जेको हैरान करे थो वञे। अदब हिकु तख़लीक़ी सन्फ़ आहे, सो जेकॾहिं हुन में तख़लीक़ियत ई न हूंदी त बाक़ी छा बचे थो। हिकिड़ा माण्हू टेक्निक ते ज़ोर ॾींदा आहिनि, मूं लाइ तख़लीक़ में तख़लीक़ हुजणु ज़रूरी आहे। तख़लीक़ मतिलबु का नई शइ पैदा करणु। साॻी शइ ॿीहर चवण सां पंहिंजो मज़ो वञाए वेंदी आहे। तख़लीक़ माण्हू खे छिरकाए विझंदी आहे। बीना मसरूर जी शाइरी में अहिड़ा तख़लीक़ी छिरकाईंदड़ नज़म मिलनि था। अधूरी औरत। कंहिं पुछो, मूं अक्सर आहे ॾिठो तुंहिंजे बेडशीट हूंदी आहे हमेशह साफ़ गुंजनि खां आज़ादु। मूं कुझु न चयो, अखि मां ॻोढ़ो किरियो, साफ़ गुंजनि खां आज़ादु बेडशीट में जज़ब थी वियो। केतिरा ई नज़म अहसासनि सां भरियल आहिनि। जीअं त ही हिकु औरत जी शाइरी आहे, तंहिं करे औरताणा इज़हार निमाया नज़र अचनि था। शाइर जी शाइरी में जेकॾहिं हुन दौर जो समाज नज़र न अचे त उहा कूड़ी शाइरी चइबी। शाइरी समाज जो सचो अक्स थींदी आहे। बीना मसरूर जी शाइरी में समाज जो हक़ीक़ी अक्स पासे सघिजे थो। कराची चौतरफ़ सांता ज़ुल्म जो ऊचो घाट आहे, रुगो गिझूं थियूं लामारा ॾियनि, विख विखते पियो लाश आहे, सिज लथो धरती जी कुख में, रत में ॿुॾल आकाश आहे। टाइटल सां सुञाणणु मुश्किल आहे, दुनिया लाइब्रेरी, माण्हू किताब आहे। मजबूरी, मूं ते जेके ज़ंजीर विधा विया आहिनि तिन खां थी सघां थी आज़ादु, छो त उहे ज़ंगजी विया आहिनि ऐं हिकिड़ीअ सट सां टुटी था सघनि। पर हाणे मां पाण उन्हनि खे टोड़णु नथी चाहियां, छो त मां उनजी आदी थी वई आहियां। रोमांटिक शाइरी त हर शाइर लिखंदो आहे, पर उहा शाइरी जेसि ताईं ॿियनि जी शाइरी खां मुख़्तलिफ़ न हूंदी दिलि में जाइ ठाहे न सघंदी। बीना मसरूर जे केतिरनि ई नज़मनि मुंहिंजे दिलि में जाइ ठाही आहे। रूटीन, माना भरियल, घोरींदड़ अखियूं ऐं बंदि चप तुंहिंजे मुंहिंजे लंघी वञण खां पोइ खुलियो पवनि, सुस पुस कनि, पर तॾहिं बि तूं ऐं मां लापरवाही सां हलंदा था रहूं, मिलंदा था रहूं रोज़ानो। भर में वेठो आहीं पर तूं हुन पार मां हुन पार, सालनि खां गॾु आहियूं पर पंहिंजूं सोचूं आहिनि धार। अंदरि केॾो आवाज़ु थियो, दिलि टुटी पई, ॿाहिरि कंहिंखे पतो न पियो। हर घटी हर रस्ते ते माण्हुनि जो अंबोह आहे, कुझु ॿुधण में नथो अचे, अंदरि में एॾो शोर आहे। हिन किताब जो उनवान रखण जो इख़्तियार जे मूं वटि हुजे हा त मां सुहिणल यार रखां हा। हर टैलेंट खे थोरी पॉलिश जी ज़रूरत पवंदी आहे। मां सम्झां थो बीना मसरूर खे थोरी रहनुमाई मिलंदी त हुनजे टैलेंट में अञा इज़ाफ़ो थींदो। मां उहा ई वेनती करे थो सघां त बीना मसरूर लिखणु न छॾे ऐं पंहिंजा अहसास इज़हारींदी रहे, जीअं सिंधी अदब खे अहिड़ा तख़लीक़ी अहसासाती रूमानवी समाजी नज़म मिलंदा रहनि। कॾहिं कॾहिं का निढड़ी छिक पूरो जीवन भराईंदी आहे, रुगो ज़हर जा ढुक। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं ज़ैद पीरज़ादे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं नामियारी अदाकारा, लेखका ऐं शाइरा बीना मसरूर खे भेटा पेश करे रहिया हुआसीं।
इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन